वाक़िया अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे हैदराबाद भरिसां हूसड़ी वारे इलाइक़े मां लाश हथ अचण वारो मामिलो मक़तूल जुमो थेबो खे संदसि ज़ाल ऐं सॻे भाउ पारां क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, वाक़िया खां कीअं मक़तूल जी अमड़ पंहिंजे पुट ऐं हिन ख़िलाफ़ केस दाख़िल कराए छॾियो आहे। पुलिस ॿिन्हिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया, हैदराबाद मां हूसड़ी वारे इलाइक़े मां लाश हथ अचण वारो मामिलो मक़तूल जुमो थेबो खे संदसि ज़ाल ऐं सॻे भाउ पारां क़त्ल करण जो इंकशाफ कयो वियो आहे। मक़तूल जी अमड़ पंहिंजे पुट ऐं हिन ख़िलाफ़ केस दाख़िल कराए छॾियो आहे। पुलिस कार्रवाई कंदे ॿिन्ही ॼणनि खे गिरफ़्तार बि करे वरितो आहे। इन जा तफ़सील वठंदासीं हैदराबाद मां सीनियर रिपोर्टर इरफान अली बुगियो खां। इरफान, आगाह कजो। जी, गुज़िरियल ॾींहुं हैदराबाद जे हूसड़ी वारे इलाइक़े जेके घर मां हिकिड़ो लाश हथ आयो हो, जेके कानूनी कार्रवाई बाद सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो। अॼु हिन हवाले सां हिकिड़ो छिरकाईंदड़ इंकशाफ थियो आहे। मक़तूल जुमो थेबो जी वालदा ग़ुलाम फातिमा तरफ़ां संदसि ॿिए पुट मक़बूल ऐं संदसि जेका नूंहुं आहे, जेका मक़तूल जी घरवारी आहे रहमत, उन ख़िलाफ़ मक़तूल जो केस दाख़िल कयो वियो आहे। फरियादण हूसड़ी थाणे ते दाख़िल FIR में शक ॾेखारियो आहे त जेको आहे सो मक़तूल जी घरवारी ऐं ॿिए पुट मक़बूल जा नाजाइज़ तालुकात हुआ, जंहिं करे उन्हनि ॿिन्ही जेको आहे सो गॾिजी खेसि क़तलु करे छॾियो आहे। अहिड़ी FIR दाख़िल थियण खां पोइ हूसड़ी पुलिस ॿिन्ही जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन हवाले सां SHO हूसड़ी जो चवणु आहे त हू इन हवाले सां वधीक जांच करे रहिया आहिनि। ठीकु आहे, वरी महिरबानी अमां जी अपडेट करण लाइ।